वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त ग़ैर मुल्की आकाउन खे ख़ुश करण लाइ कुझु माण्हू एजेंसियुनि ते इल्ज़ाम लॻाए रहिया आहिनि। आसातूर ते हमले वारे मामले जी जांच जल्द मुकमल कई वेंदी। पीडीएम ख़त्म थी चुकी। पहिरियां ई चयो हुयो त नून लीग मां शीन लीग निकिरंदी। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शेख रशीद चयो त आसातूर ते हमले वारे मामले में हिक माण्हू जे वेझो पहुची चुका आहियूं। आसातूर केस में इश्तिहार ॾियण बि वञी रहिया आहियूं। फिंगरप्रिंट्स जी रिपोर्ट सुभाणे अची वेंदी। हुन जो त उम्मीद आहे त केस जी हक़ीक़तुनि जे वेझो पहुचंदासीं। नादरा FIA पुलिस जांच करे रही आहे। नादरा में बि बहितरी चाहियूं था। कोशिश आहे त साइबर विंग खे जदीद सहूलतूं ॾिनियूं वञनि। साइबर क्राइम में गुज़िरियल साल 94 लख केस रिकॉर्ड थिया। खरू वज़ीर वधीक चयो त PDM में हाणे रुगो 2 पार्टियूं बचियूं आहिनि। बेबुनियादनि इल्ज़ामनि सां पाकिस्तान खे नुक़सान पहुची रहियो आहे। जॾहिं चवंदो हुयसि त नून लीग मां शीन लीग निकिरंदी त मूं ते चिथरूं कयूं वेंदियूं हुयूं। हुन चयो त PDM ख़त्म थी चुकी आहे। सभु मीडिया खेॾी रहिया आहिनि। हुन चयो त सऊदी अरब 30 लख वीज़ा खोले रहियो आहे, जंहिंजो 30% पाकिस्तान खे मिलंदो। कोवियत बि पाकिस्तान लाइ वीज़ा सर्विस बहाल कई आहे।